मादर जमहूरियत बेगम नसरत भुट्टो जी 12वीं वरसी निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां शहादत कोट बिरोई हाउस में सादगी सां मल्हाई वई, जिते रचियल तक़रीब में पहिरीं क़ुरान ख़्वानी कराई वई। तक़रीब में पीपी शहीद भुट्टो, मरकज़ी अॻवान मुनीर अहमद बिरोई, वज़ीर अली खोसो, ज़ुल्फ़िकार मक्सी, क़ासिम शुमरो, गुलाब मक्सी, रफ़ीक खोसो, राजा बिरोई, रमज़ान बबर, बिलावल ज़हरी, मज़हर खोसो, रज़ा सीलोरो, बिलावल बिरोई, सिकंदर शुमरो, लालो सिजात गज्जड़ जब्बार जोयो चयो त मादर जमहूरियत जे क़ुर्बानीनि एवज़ अॼु मुल्क में जमहूरियत क़ाइम ऐं दाइम आहे। बेगम नसरत भुट्टो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी गिरफ़्तारी ऐं मुल्क में लॻल मार्शल लॉ खां पोइ पार्टी जूं वाॻूं संभाले मुल्क में जमहूरियत जे बहाली लाइ मॉडल डिक्टेटर ज़िया ख़िलाफ़ डिघी सियासी हलचल हलाई। उन हलचल में खेसि लाहौर में पुलिस डंडा हणी रतो में ॻाढ़ो करे छॾियो हो। मादर जमहूरियत जेलुनि जूं सख़्तियूं सही बि जमहूरियत लाइ पाण पतोड़ियो। अॼु ज़रदारी लीग मादर जमहूरियत बेगम नसरत भुट्टो ऐं शहीद भुट्टो जे अज़ीम क़ुर्बानीनि खे पोइते रखे पार्टी पॉलिसियुनि जे उबतड़ अवामी मसइलनि जे हल बजाए करप्शन ऐं माल मेड़नि में लॻा विया आहिनि। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो अॼु बि मादर जमहूरियत ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी नज़रिए ऐं पार्टी जा असुल वारिस आहियूं। अवामी मसइलनि जे हल लाइ अॼु बि पुरअमन सियासी जिदोजहद करे रहिया आहियूं। हुननि बेगम नसरत भुट्टो खे भेटा पेश कई ऐं चयो त अवामी मसइलनि जे हल लाइ मोहतरमा फ़ातिमा भुट्टो जूनियर ज़ुल्फ़िकार भुट्टो जी क़यादत में जिदोजहद जारी रखंदासीं।